अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू एशिया न्यूज़ बुलेटिन में अवां खे भली का नाज़रीन अवां खे जोहीअ मां हिन ख़बर सां आगाह कंदा हलूं। काछ जे 3 ॻोठनि हेरो खान मज़ारी मस्तोई फलो कंबराणी जे रहवासी बासर पारां ज़री ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि बालाज खान मस्तोई अज़ीज़ुल्लाह कंबराणी इरशाद अली लिगारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नेशनल प्रेस क्लब जोही अॻियां धरणो हयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त देह हेरो खान में असांजी 120 एकड़ ज़रई ज़मीन आहे जंहिंजा खाता बि आहिनि, मगर DIG सखर फिदा हुसैन मस्तोई ऐं संदसि बाअसर भाउ सिकंदर मस्तोई हथियारबंद वेहारे ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे ऐं हथियारनि जे ज़ोर ते बोरिंग लॻराए आबाद करे रहियो आहे ऐं ॻोठाणनि मथां कूड़ियूं FIR दाख़िल कराए रहिया आहिनि। मुज़ाहिरीन मूजिब ज़मीन जा असल काग़ज़ असां वटि आहिनि, इब्न ॾाॾनि खां आबादी कंदा पिया अचूं, मगर हाणे DIG सखर फिदा हुसैन मस्तोई ऐं संदसि भाउ ॾाढ ऐं पुलिस जे ज़ोर ते असांजे अबाणियुनि ज़मीननि ते क़ाबिज़ लॻा वेठा आहिनि, ज़मीन ते हर हणाए आबादी करे रहिया आहिनि ऐं ज़मीन जी हक़ीक़ी मालिकनि मथां ज़िला दादू जे मुख़्तलिफ़ थाणनि ते कूड़ा केस दाख़िल करे घरनि अंदरि पुलिस जूं चढ़ायूं कराए हेसाए रहिया आहिनि। उन्हनि IG सिंध समेत वस वारनि खे अपील कई आहे त ज़मीन जा काग़ज़ात ॾिसी इंसाफ़ करे ज़मीननि ते थियल कब्ज़ा ख़तमु कराया वञनि।